कथा में बलराम भैया भी कथा ॿुधाई ॾाढी सुंदर। हिकिड़ा भगवान जा भक्त थिया जिन जो नालो हुयो राम टहल पांडे। छा नालो भाई? हाँ, ईअं तो लगे न असांजे छत्तीसगढ़ जा ही हूंदा। चओ हरे राम। पर शहर प्रदेश मूंखे जानकारी कोन्हे, पर संतन कथा ॾाढी सुंदर ॿुधाई कि बचपन का उन्हनि ॾाढा दुख ॾिठा। जॾहिं नंढा हुया 2-3 साले जा त माता पिता गुज़ारे विया कंहिं हादसे में। त हिकिड़ो वॾो भाउ उन्हनि जो हुयो ऐं उन्हनि जी जेकी चाची, माफ़ कजो भाभी जेकी उन्हनि जी हुई, वॾे भाउ जी घर वारी, उन्हनि ई पालना कई। धीरे धीरे बालक वॾो थियो। हाणे पिता जो हथ त न हुयो, भाउ जो हथ हुयो, बराबर हुयो। उन खूब पालना कई चङी तरह, पर कुछ ही सालनि में भाउ बि गुज़ारियो। ॾाढा दुख ॾिठा वीचारे जीवन में। 10-15 साले जो, 20 साले जो बि न थियो अञा उहो बालक। वरी हिकिड़ी दुर्घटना थी वई जीवन में, उनजे संसार रूपी जीवन में, कि हिकिड़े हादसे में उनजी 2 अखियूं हली वयूं। चओ हरे राम। नेत्रहीन थी वियो, सूरदास थी वियो। हाणे उनखे अखियुनि जी रोशनी न हुई। पर अहिड़े जीवन में भी भगवान जी उनखे हिकिड़ी कृपा मिली वई कि उनखे सत्संग सां प्रेम थी वियो। भाई माफ़ कजो, पर सत्संग सां सभिनीनि खे प्रेम न हूंदो तो। चओ हरे राम। भले ही कंहिं कथा में तव्हां लखनि जी भीड़ ॾिसी वठिजो, पर ज़रूरी थोड़ी आहे लखनि खे ही प्रेम हुजे। उन्हनि मां कुछ हूंदा, शायद त 1000 भी न हूंदा लखनि जी भीड़ में। कुछ त केवल व्यवस्था ॾिसण ईंदा, कुछ नेम ही निभाइण ईंदा, कुछ इन्विटेशन ते ईंदा कि भैया चयो आहे त असांखे थी अचणो आहे। कोई अहिड़ा हूंदा आहिनि कि सालो न ईंदा आहिनि त हल भैया अॼु थी था अचूं। पर कोई हूंदा आहिनि जेके प्रेमी हूंदा आहिनि कथा जा, कीर्तन जा, संतन जे संग जा, साध संगत जे दर्शन जा। चओ हरे राम। तो उनखे प्रेम थी वियो। सूरदास हुयो लकड़ीअ जे सहारे, कंहिं भक्तनि जे सहारे हर सत्संग में पहुची वेंदो। हिकिड़े संतन खे वञी करे उन प्रार्थना कई, चई बाबा बस मूं ते कृपा कयो। जीवन में दुख त मां कई ॾिठा आहिनि, पर कोई ॻाल्हि न आहे, मूंखे भगवान जी तॾहिं बि कृपा महसूस थींदी आहे कि मूंखे हरी कथा मिली वई आहे। भगवान जी कथा, सत्संग, कीर्तन, नितनेम मिली वियो आहे, गुरुवार सत्संग मिली वियो आहे, दरबार साहिब मिली वई आहे। बस यही कृपा बनाए रखजो, मूंखे सत्संग में घुराईंदा रहिजो। भगवान खे यही प्रार्थना कजो, ॿियो मां तव्हां खां कुछ भी नथो घुरां। संत भी भावुक थी विया कि अहिड़ी हालत आहे वीचारे जी, एक त ग़रीबी, वरी वॾनि जो भी साथ न, कंहिंजो भी सायो न, अखियूं भी कोन्हनि, पर पोइ भी भगवान खां ॿियो कुछ नथो घुरे, कथा ही तो घुरे, कीर्तन ही तो घुरे। प्रार्थना कई संतन की भगवान तोखे कॾहिं भी कथा खां दूर न करे। हाणे रोज कथा में वञे, रोज सत्संग में वञे, शामिल थे, बढ़िया खूब हाजिरी लगाए, कीर्तन करे, मौज करे, नचे भी, गाए भी, संतन जो संग भी करे। जाॾे काॾे संत उनखे वठी भी वेंदा। हिकु बार जी ॻाल्हि, मौसम ॾाढो ख़राब थी वियो, खूब बरसात, खूब तेज बरसात। मौसम ख़राब त असांजो मन भी ख़राब थींदो आहे। ये वचन असां बाबा भगतराम साहिब जिन जा ॿुधिया आहिनि सत्संग में, कि जीअं जीअं मौसम ख़राब थींदो आहे न, त असांजो मन भी जेको आहे उहो ख़राब थी वेंदो आहे, बेईमान थी वेंदो आहे। हल छॾेसि यार, अॼु नथा वञूं। हाँ, केॾी थधि आहे, थधि वधी वई आहे न भाई। चओ जय श्री कृष्ण। अॼु नथा वञूं, रोज त वञूं था, रोज त वञूं था। अच्छा, कई ॼणा ईअं भी हूंदा अथव जेके शाम जो ईंदा आहिनि न, त पोइ गुरुवार चवंदा आहिनि मां त रोज शाम जो वञा थो न। चओ हरे राम। ऐं कई अहिड़ा भी हूंदा आहिनि, गुरुवार सुबुह जो अची विया त हल सुबुह जो थी आयासीं न। चओ राम। ठीकु आहे, भगवान जेके जीअं सुविधा ॾिनी आहे उहो वीचारो पंहिंजे तरीक़े सां भक्ति कनि था हर को। चओ जय श्री कृष्ण। तव्हांखे छा, असां भी ईअं ई आहियूं। गुरुवार केॾी महिल सुबुह जो वधीक थकावट थींदी आहे त पोइ मां भी बस फोन बंदि करे छॾींदो आहियां, भई कोई फोन ही न करे। सुम्ही पवंदा आहियूं, पोइ 6 बजे अचिणो हूंदो आहे त निंड ई 7 बजे खुलंदी आहे। चओ हरे राम। छो जो मन बेईमान थी वेंदो आहे भाई, त मन त ॾाढो जल्दी बेईमान थी वेंदो आहे। श्री कृष्ण गोविंद मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। ॿियनि जी ॻाल्हियूं छा ॿुधायूं, मां तव्हांखे अॼु जी लेटेस्ट न्यूज़ ॾियां भाई। कल राति असांजो कीर्तन हुयो तुमसर में, तुमसर महाराष्ट्र में, है न। त उतो असांखे ट्रेन जे द्वारा अचणो हुयो, राति जो 1 बजे ट्रेन।
सुबह जो 7 बजे बिलासपुर पहुंचनी आ तो बैकअप प्लान तो रेडी रखबो न भाई। कल को 2-3 कलाक लेट थी वई तो हेड असां हेडे फोन करे छड़ी से कि साईं मता न लेट थी ट्रेन, छो जो रेलवे जो तो ॾाढो बुरो हाल तो हले, तो तहां तैयार रहिजो, तहां भी पहुंची वञजो। चओ हरे राम। हाणे भगवान जी दया सां वधीक लेट न थी, 15-20 मिंट ही ट्रेन लेट थी, पहुची वियासीं। मूंखे ख़बर मिली सुदामा भैया आया आहिनि, हिक पल जे लाइ मुंहिंजे मन में बि आयो छॾेस लत ॾेई सुम्ह पओ। चओ हरे राम। हा न, छो जो ट्रेन में ओड़ी निंड थी कोन और थद भी एडी जबरदस्त वधी वई आहे। मुंहिंजे मन में भी आयो कि छॾेस भैया, हा न सुम पो आराम कर। पर पो हाणे ये पंक्ति याद आता था मैं न आना पर तू ही बुला रहा है। चो हरे राम। और भगवान ही सॾकनि था, असां में कोई ताक़त ना है, हा न असां में कोई शक्ति ना है। पंहिंजो बल हुजे तो शायद सुम भी पऊं आ। चो हरे राम। पर भगवान जी कृपा है। मता कोई सोचे कि गुरुवार मां अटेंड कंदो आया, मां सत्संग ते वेंदो आया, न वो प्रभु घुराए तो, प्रभु जी कृपा है। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हाँ तो कथा काथे पहुंची भाई ॿुधायो? हाँ ॾिसो मन बेईमान थियो न भाई, हेॾे होॾे भटकियो न कथा मां भी। त बरसात पई, खूब तेज तूफान हलियो, तो उन्हनि जी जेकी भाभी हुई, भाउ जी धर्म पत्नी, उन रोकियो, चयो बेटा आज कथा में मत जाओ, देखो मौसम खराब है, पुटड़ कथा ते न वन। हिक तो तुखे उई नजर न ईंदो आ, तू ॿियनि जे सहारे सां वेंदो, अॼु मूंखे लॻे तो कोई सहारो भी तोखे न मिलंदो, तू अॼु कथा ते न वन, छुट्टी कर। चए न माता मां कीअं न कथा ते वेंदुमि, अरे अॼु ॾींहुं ख़राब आ, तू ॾिसे तो मौसम केॾो ख़राब आ, ॾींहुं ख़राब आ पूरो, तू न वन। ॾाढी सुंदर ॻाल्हि चई, चई माता भाभी ॾींहुं त तॾहिं ख़राब थींदो जेॾीं मां भॼन न कंदुमि, ॾींहुं त उन ई ॾींहुं ख़राब थींदो मुंहिंजो कि जेॾीं मां कथा न ॿुधंदुमि। हे मौसम छा कंदा, थोड़े घणे मौसम में मां भगवान जी कथा छॾे छॾां, अहिड़ो भाव। अच्छा थोड़ी देर भी भला, तोखे वापसी ईंदे ईंदे समय थी वेंदो आहे, मां तोखे रोटी ठाहे ॾियां, दबलो रोज खणी वेंदो, जीअं असां स्कूल वेंदा हुआसीं त टिफिन पाए वेंदा हुआसीं न भाई, तीअं उहो बि दबलो कथा में खणी वेंदो, पोइ जेॾी महिल समय मिलंदो विच में तो भोजन भी करे वठंदो। सुबुह खां शाम थी वेंदी, कथा हलंदी, भी थोड़ी देर भी अधु कलाक भी, चई न न पहिरियों ई देर थी वई आहे, कथा निकिरी वेंदी तुंहिंजे भोजन जे चक्कर में, ऐं हली वियो भाई राम टल पांडे, निकिरी वियो घर खां। खूब तूफान आंधी हले, और वाकई उन ॾींहुं उनखे कोई भी भक्त अहिड़ो मिलियो कोन जेको कथा में वेंदो हुजे त हिनखे भी वठी वञे। रस्तो भी थोड़ो भटकी पियो, वेंदे 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 हुते हिकिड़ो न सुकल खूह हुयो जंहिंमें पाणी न हुयो, उन में वञी किरी पियो। चओ हरे राम। किरी पियो, महसूस थियो चोट लगी, रक्त वहण लॻो, खून वहण लॻो, आवाज लगाई, आसपास तो कोई न हुयो, अहिड़ो भयंकर मौसम हुयो। अॼु जीवन में पहिरों बार उन भगवान के शिकायत कई, पहिरों बार मथे ॾिसी, मथे निहारे भगवान के, अखियूं तो हुन वटि हुयूं कोन, भाव सां भगवान जा दर्शन करे चवण लॻो प्रभु मां तोखां कुछ घुरियो आ, मां तोखां कॾहिं कुछ घुरियो? बचपन में तू मुंहिंजा माता पिता खसे वता, मां कॾहिं कुछ न चयो, मां तुंहिंजी कृपा ही समझी। वरी मुंहिंजो पिता समान मुंहिंजो वॾो भाउ तू खसे छॾियो प्रभु, पोइ भी मां कृपा ही समझी। पो धीरे धीरे तू मुंहिंजी ॿई अखियूं खसे छॾियूं, मां हिन में भी कृपा महसूस तो कयां कि ठीकु आहे प्रभु सभु तुंहिंजी दया आहे, पर हिकिड़ी शइ सां मूंखे ॾाढो प्रेम, तुंहिंजी कथा सां, अॼु तू उहो भी तो खसे, हे तू ठीकु नथो करे। भगवान खे था चवनि हे प्रभु तव्हां सही नथा कयो, जंहिं शइ सां मां प्रेम तो कयां तव्हां मुंहिंजी उहा शइ खसे था वठो, बाक़ी सभु खसे वरितो, हे खसण न ॾींदोमांव, कथा कीर्तन मां न छॾे सघंदोमांव, भक्ति मां न छॾे सघंदोमांव। चओ हरे राम। भक्तन त चयो प्रभु असां तोखे भी छॾे छॾींदासीं, पर तुंहिंजो सत्संग न छॾींदासीं, तुंहिंजी कथा न छॾींदासीं। अहिड़ी जो प्रार्थना कई ऐं चयो मूंखे जल्दी अच, मूंखे बचाए वठ, ऐं मूंखे जल्दी कथा में पहुचाए। भगवान रही न सकिया, भगवान उते साक्षात प्रकट थिया, अना उनखे नजर न आया। भगवान आवाज ॾिनी, ओ भैया आप नीचे क्या कर रहे हो? अरे आप कौन भाई? कि मां वञा पियो हितां रस्ते खां, तुंहिंजी आवाज ॿुधी, तू कंहिंखे घटवत पियो ॻाल्हाए? घटवत छा लाइ तो ॻाल्हाए भाई?
चई घटि वधि न ॻाल्हायां त बाक़ी छा कयां, पंहिंजी कथा खां भॻवान दूर थो करे। हल जल्दी तूं ॿ चारि माण्हू घुराए ऐं मूंखे ॿाहिरि कढ भाई, तूं जेको बि भलो माण्हू आयो आहे। चई ॿ चारि माण्हू जी ज़रूरत ई कोन्हे, मां ई तोखे अकेले कढी वठंदुमि। चई अकेले हिन खूह मां कीअं कढंदे? भॻवान चयो तोखे खूह थो लॻई, पर खूह थोड़ी आहे, नंढो सो गड्ढो आहे, जबकि हुयो खूह। भॻवान चयो नंढो सो गड्ढो ई आहे, तूं मूंखे हथु ॾे। भॻवान हे लंबो हथु कयो ऐं हुन भक्त खे तुरंत ॿाहिरि कढी वरितो। चओ हरे राम। पंहिंजे हथनि सां भॻवान हुनजा कपिड़ा बि छंडिया, रक्त पियो वहे। भॻवान पंहिंजो पीताम्बर खयो, हुनजो रक्त बि उगियो आहे। चओ हरे राम। भक्त धन्यवाद कयो कि भैया तूं जेको बि आहे, तुंहिंजो बारंबार धन्यवाद आहे। लॻे तो भॻवान तोखे मोकिलियो आहे मुंहिंजी रक्षा जे लाइ, मुंहिंजी सेवा जे लाइ। भॻवान मनी मन चए मां पाण भॻवान आहियां। हाँ, इंद्रेश महाराज चवंदा आहिनि हम जय जय हैं। चओ जय श्री कृष्ण। मां पाण भॻवान आयो आहियां भाई। भॻवान रक्षा कई, रस्तो ॾेखारियो, कथा में पहुची विया। चओ जय श्री कृष्ण। पर उन भक्त जी कथा को पहुचण खां पहिरियों उन्हनि जी जेकी भाभी हुई, भाउ जी धर्म पत्नी, उहो उन कथा में पहुती ऐं अची करे उहो भोजन जो जेको दबलो हुयो, टिफिन, उहो बॉक्स अची करे पहुचाए वई। संतन खे चई वई कि भैया उहो बालक ईंदो राम टहल पांडे जेको रोज तव्हांजी कथा ॿुधंदो आहे, पहिरियों हुनखे भोजन कराइजो। सुबुह खां वीचारे कुछ खाधो कोन अथई, कुछ भी न खाधो अथई, मूंखे देर थी वई भोजन ठाहिण में, त ईअं ई हली आयो आहे। तव्हां पहिरियों हुनखे भोजन कराइजो, पोइ भजन कराइजो। संतन चयो ठीकु आहे भाई, ठीकु आहे। एतिरे में भक्त पहुतो, चयूं भाई तुंहिंजी भाभी आई, भोजन ॾेई वई थी, पहिरियों भोजन कर, पोइ असां कथा शुरू कयूं जल्दी। उन भोजन कयो त भोजन में बि आनंद अची वियो, स्वाद अञा वधियल। भोजन थियो, हाणे भजन शुरू थियो। सुबुह खां शाम ताणी कथा हली, खूब आनंद, खूब मौज, खूब आनंद। शाम जो जेॾीमहिल घर वापसि आयो, चओ हरे राम, जेॾीमहिल घर वापसि आयो तो पंहिंजी वो भाभी के चवण लॻो, भाभी आपने तकलीफ क्यों की, आप क्यों आए? भाई मां शाम जो अची वञा, भोजन करे वठां, तूं एॾो परे छो आई कथा जे मंडप ताणी? वरी संतन के भी तकलीफ ॾिने, मुंहिंजे कारण कथा भी रही, तूं छाजे लाइ तकलीफ कई? भाभी चवण लॻी मां त आई कोन आहियां। चओ हरे राम। मां त आई कोन आहियां, मां त हिते ई आहियां सुबुह खां, बल्कि मूंखे चिंता हुई कि तूं कुछ खाधो कोन्हे। चई अरे तव्हां त भोजन ॾेई आयो मूंखे। चई पुट मां सच थी ॻाल्हायां, कसम थी खावां, मां आई च न आहियां। हाणे त भक्त रोअण लॻो। चई रोई छाजे लाइ तो? चई बस बस बस, मां सम्झियुमि, मां सम्झियुमि। एतिरे में भॻवान हुनखे आवाज़ ॾिनी कि प्यारा, हो ॿियो कोई न, मां पाण आयुमि तोखे भोजन पहुचाइण जे लाइ। चओ हरे राम। रोअण लॻो, प्रभु तव्हां मुंहिंजे लाइ एॾो कष्ट सहन कयो आहे? प्यारा तूं बि त कष्ट केॾा सही सही करे मुंहिंजे सत्संग में ईंदो आहे। हाँ, कॾहिं खॾे में, कॾहिं तोखे कोई ठोकर थी लॻी वञे। जिन खे अखियूं आहिनि उहे ढंग सां पहुचनि कोन था, पर तो वटि त अखियूं बि कोन्हनि, तूं सत्संग में तो पहुचे रोज। चओ हरे राम। पोइ तुंहिंजे लाइ अगरि मां एतिरो कयो त पोइ केॾी वॾी ॻाल्हि। जार